अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ विश में भरीकार आया दानिश कुछ के ख़बर ॾींदा हूं तो दादू में अदालती हुक्मनि बावजूद कुता मार मुहिम शुरू न थी। दादू में एक ही ॾींहं ते 6 ॿारनि समेत 8 ॼणनि के कुतनि दाड़े विधो है। ब्रेकिंग न्यूज़ आया वहाँ थी पहुचाई पिया त दादू में अदालती हुक्मनि बावजूद कुता मार मुहिम शुरू न थी सघी, जंहिं सबबि एक ही ॾींहं में 6 ॿारनि समेत 8 ॼणनि के रोलू कुतनि दाड़े विधो है। ख़बर ॾियूं पिया अव्हांखे दादू मां त दादू में रोलू कुतनि 6 मासूम ॿारनि समेत 8 ॼणनि के ॾाढे ज़ख़्मी करे विधो है, जेके वैक्सीन जे लाइ सिविल अस्पताल दादू पहुता आहिनि। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर अरबाब रुस्तमानी, उन खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी अरबाब, आगाह कजो, अॼु एक ही ॾींहं ते 6 ॿार ऐं 8 ॼणा जेके कुता ज़ख़्मी थी अस्पताल पहुता आहिनि, छा तफ़सील आहे तव्हां वटि? जी वाक़ई दानिश, दादू शहर जे माला मरकपुर जोई मोड़ गुलजार कॉलोनी टीबी अस्पताल ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि में 6 ॿारनि समेत 8 ॼणनि खे ॾाढे विधो। कुतनि ॾाढनि ज़ख़्मियुनि में 4 साल आयशा गोपांग, 6 साल गुलाम कादर मल्ला, 8 साल हसन सोलंगी, 7 साल अबूजर गोपांग, 16 साल अली नवाज ऐं 5 साल फवाद, 50 साल फता मोहम्मद शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल दादू में डॉग बाइट वैक्सीन पिण कई वई। ज़ख़्मियुनि में आयशा गोपांग ऐं अबूजर गोपांग जी हालत पिण रत जोगी ॿुधाई वञे थी। जी वॾी महिरबानी अरबाबा मां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई दादू में अदालती हुक्मनि बावजूद कुता मार मुहिम शुरू न थी सघी। कुतनि दाड़नि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी ऐं सारी आहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया तोड़े आला अमलदारनि कुतनि मारण वारी मुहिम के बंदि करे छॾियो, जंहिं सबबि दादू शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एक ही ॾींहं ते 6 मासूम ॿारनि समेत 8 ॼणनि के कुतनि दाड़े विधो है। कुतनि दाड़नि के सिविल अस्पताल दादू मुंतक़िल किया है, जिते वो ज़ेर इलाज आहिनि। संदनि जी वैक्सीन कई वई है।